आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर पारां झेलम फील्ड फायरिंग रेंज जो दौरो। ISPR मुजिब आर्मी चीफ झेलम टिला फील्ड फायरिंग रेंजर्स जो दौरो करे फायरिंग ऐं जंगी मशकुन जो मुआयनो कयो। जंगी मशकुन में शरीक पाक फिजाया, आर्मी एविएशन ऐं ज़मीनी फौजी दस्तनि जी हम आहंगी खे सारायो। आर्मी चीफ जवाननि जे जंगी महारत ऐं जज़्बे खे सारायो। उन खां अॻु आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जे दौरे ते पहुचण ते कोर कमांडर 4 कोर लेफ्टिनेंट जनरल सैयद आमिर रज़ा इस्तक़बाल कयो। सीक्रेट एक्ट तहत कायम ख़ुसूसी अदालत PTI चेयरमैन जे जुडिशियल रिमांड में 13 सेप्टेम्बर ताईं वाद करे छॾी। जज अबुल हुस्नात मोहम्मद ज़ुल्करनैन अटक जेल में केस जी ॿुधणी कई। PTI चेयरमैन साइफर केस जे जेल में ॿुधणी खे इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। कानून वारी वज़ारत ऐं ॿियनि खे धुर बणाए वियो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जो ईंदड़ महीने पाकिस्तान जे दौरे ते अचण जो इम्कान। ज़रियनि मूजिब वली अहद मोहम्मद बिन सलमान कुझु कलाकनि लाइ पाकिस्तान ईंदो। निगरान वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ सां मुलाक़ात कंदो। ॿितरफ़नि लाॻापनि समेत ख़िते जी सूरताल ते बि ॻाल्हियूं थींदियूं। नेब कानून ज़रिए सियासी इंतकाम जो निशानो बणाइण वारो सिलसिलो ख़त्म थियणु घुर्जे। जांच जी सतह ते गिरफ़्तारी वारी शिक सियासतदाननि जो घेरो तंग करण लाइ कई वई आहे। चीफ जस्टिस उमरता बंदयाल जा नेब तरमीमुनि ख़िलाफ़ PTI चेयरमैन जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾींदे चयो त सुप्रीम कोर्ट खे पार्लियामेंट जे मामलनि में न पवणु घुर्जे। नेब तरमीमूं अहिड़े शख़्स चैलेंज कयूं आहिनि जेको पाण पार्लियामेंट मां भॼी वियो। सिंध हाई कोर्ट कारूंजर जी कटाई ते पाबंदी हणी छॾी। कब्ज़ा माफ़िया खे हटाए सकाफ़ती विरसे खे महफ़ूज़ करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट हैदराबाद जी बरुकनी बेंच डिप्टी कमिश्नर थरपारकर खे सुभाणे रिपोर्ट समेत ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। अदालत चयो आहे त तारीख़ी जबल जे बार बार नीलामी जो नोटिफिकेशन जारी करे शर्मिंदा कयो पियो वञे। जेकॾहिं माइंस ऐं मिनरल खाते जा अमलदार कारूंजर जबल जे वेझो हथ चुरांद कंदे नज़र आया त केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वेंदो। सिंध में बोर्ड जी तबाहिनि खां बचण जे नाले ते कूड़ा बिल ठाहे अरबे रुपयनि जी करप्शन थियण जो इंकशाफ। नेब RBOD2 में थियल 3 अरब 52 करोड़ रुपयनि जी करप्शन जो रेफरेंस हैदराबाद जी एहतसाब अदालत में दाख़िल कराए छॾियो। रेफरेंस में प्रोजेक्ट डायरेक्टर मुनवर बोज़दार, इंजीनियर वकार अहमद कादरी, ठेकेदार फ़हीम सुमरो समेत 14 जवाबदारनि खे नामज़द कयो वियो। रेफरेंस मूजिब ठेकेदार फ़हीम सुमरो खे बग़ैर कंहिं कम जे गैर कानूनी अदायगियूं कयूं वियूं। प्रोजेक्ट डायरेक्टर मुनवर बोज़दार जाली बिल्स पास कराए ठेकेदार खां रक़म वसूल कई। RBOD जे सुपरिटेंडेंट इंजीनियर वकार अहमद कादरी अख्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल कंदे जाली बिल्स मंज़ूर कया। PTI अॻवान हलीम आदिल शेख सिंध हाई कोर्ट ॿाहिरियां गिरफ़्तार। हलीम आदिल शेख खे पुलिस अदालत मां ॿाहिरि निकिरंदे ई गिरफ़्तार कयो। साइफर केस जी ॿुधणी कंदड़ इस्लामाबाद जे ख़ुसूसी अदालत PTI जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी खे 14 ॾींहनि जी अदालती रिमांड ते जेल मोकिले छॾियो। FI साइफर केस में गिरफ़्तार शाह महमूद कुरैशी जो वधीक रिमांड ॾियण जी इस्तदा कई। अदालत शाह महमूद कुरैशी खे जेल मोकिले छॾियो। सखर पुलिस शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार करण में मुकमिल तौर ते नाकाम। सखर जी अदालत शहीद जान मोहम्मद महर जा मुख्य कातिल गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। पुलिस पारां गिरफ़्तार 3 सहूलियतकारनि खे अदालत में पेश कयो वियो। अदालत पुछाणो कयो त केस में ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार छो नाहे कयो वियो। क़त्ल में मुलविस रूपोस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। अदालत 3 सहूलियतकारनि खे 6 ॾींहनि लाइ पुलिस हवाले करे छॾियो।
राणीपुर जी अदालत में पीराणी हवेली में क़त्ल थियल मासूम फातिमा वारे केस जी ॿुधणी। अदालत केस दहशतगर्दी टोड़ अदालत मुंतकिल करे छॾियो। अदालत गिरफ़्तार जवाबदार पीर असद शाह ऐं सहूलतकार इम्तियाज़ खे हिक ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। मुख्य जवाबदार हिना शाह ऐं फयाज़ शाह अञा ताईं गिरफ़्तार न थिया। बलोचिस्तान में सीटीडी जी कामयाब कार्रवाई। पाबंदी मड़ियल तंज़ीम जा 4 मुबैना दहशतगर्द मारिजी विया। सीटीडी पशीन में ऑपरेशन कयो। फायरिंग जी ॾे वठ बाद पाबंदी मड़ियल तंज़ीम जा 4 दहशतगर्द मारिजी विया। तर्जमान मूजिब मारिजी वियलनि में शार्प शूटर शकरदीन उर्फ उमर ख़ालिद भी शामिल आहे। दहशतगर्दनि जे ॻुझनि ठिकाणनि तां वॾे मिक़दार में धमाकेदार मादो ऐं हथियार हथ कया विया आहिनि। मारिजी वियल दहशतगर्द पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि में मुलविस हुया।